जीएसएन धरती जा गैरतमंद बहादुर साथियों, जीअं त कोरोना वायरस सबबि पूरी दुनिया लॉकडाउन थी चुकी आहे। तरक़ी याफ़्ता मुल्क सिर्फ़ु पंहिंजो पाण खे बचाइण में पूरा आहिनि ऐं सिंध जेको आहे उहा हिकु अमीर ख़ितो हुजण जे बावजूदि जेके हितां जा ग़रीब माण्हू आहिनि उहे पंहिंजो दिफ़ा करे कोन पिया सघनि ऐं जेको आहे त माना हितां जो सिहत जो निज़ाम बहितर न हुजण जे करे वॾा दरपेश मसइला आहिनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे आला अख़्तियारुनि खे, ख़ासि तौर ते जेको आहे त माना हुकूमत सां गॾु अदलिया सां गॾु सिविल इदारा, ह्यूमन राइट्स ऐं जेके रेंट ते जॻहियूं ॾियनि पिया उन मालिकनि सां, ऐं जेके ताजर आहिनि, जेके कंपनियुनि जा मालिक आहिनि, जिन वटि 5-5, 8-8 हज़ार माण्हू कमु थो करे, लॻभॻि जीअं ग्रुपनि जे अंदरि 30-30 हज़ार माण्हू वर्कर कमु थो करे, उन्हनि खे ही गुज़ारिश आहे त ख़ुदा पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कयो, उन्हनि जी मदद कयो, उन्हनि खे जेको आहे त माना हिन ॾुखे वेल में अकेलो न छॾियो। छो त तव्हांजो वजूद ई उन्हनि पोरियत हारी मज़दूरनि सां आहे जन तव्हांजी महिनत करे तव्हांखे हिन आला मक़ाम ताईं पहुचायो। असीं कोरोना वायरस जे एहतियात समेत ही गुज़ारिश था कयूं त मालिक मकान जेके आहिनि उहे किरायो जेको आहे त माना मज़दूरनि खां जेके पोरियत हारी रहनि था उन मालिक मकान उन्हनि खे पहिरियां किरायो हिन महीने जो न वठनि। ॿी सूरत हीअ आहे त उन्हनि जो ख़्यालु करनि त जीअं हू पंहिंजे बच्चनि जो ऐं पंहिंजो जेको आहे त माना पेट पाले सघनि ऐं उन्हनि खे राशन जी सूरत में, उन्हनि खे जेको आहे त दवाउनि जी सूरत में, उन्हनि खे जेको आहे त माना कोरोना वायरस जे जेको आहे त उन वबा जे बचाव वारी सूरत में जेको आहे त माना उन्हनि जी मदद करनि। ऐं इन जूं जेको आहे त गुज़ारिशूं हुयूं। ख़ासि तौर ते आउं क़ौमप्रस्तनि खे जेको आहे त मैसेज ॾींदुसि त क़ौमप्रस्त जेके आहिनि त हिन ॾुखी वेल में जेको आहे त माना अॻिते अचनि ऐं पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करनि। ऐं हितां जेको कराची मां जेको पोरियत मज़दूर आहे, जेको फारिग थिए पियो, जेको हितां जेको आहे त माना फ्री थिए पियो, उनखे जेको आहे त खाइण जो को वाह कोन्हे का, उनखे रहण जे लाइ का जॻह कोन्हे का, उनखे आउं सम्झां थो त मुतबादिल का जॻह उन्हनि खे गवर्नमेंट जे थ्रू या क़ौमप्रस्त वग़ैरह गॾिजी करे कंहिं जेको आहे त माना जॻह ते उन्हनि जो इंतज़ाम करनि त तमामु बहितर ऐं ज़बरदस्त तरीक़े सां असां जेको आहे कोरोना वायरस खे मुंहुं ॾेई सघूं था।